उमरकोट खां रिपोर्ट आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, मीरपुर ख़ास। सामाईन, उमरकोट जी अदालत में दे 337 जे रहवासी दरख़्वास्त गुज़ार महबूब अली पुट लाल बख्चांडियो जी दरख़्वास्त बाद अदालती हुकुम ते सामारो पुलिस सामारो लॻ ज़मींदार मोहम्मद परियल भुरगड़ी जी ज़रई ज़मीन ते मुबीना बांदी ॼाणायल पोरियत मज़दूरनि, जिन में 3 औरतुनि, 54 सालनि जी अख्तर ख़ातून ज़ाल बख्श, 25 सालनि जी औरत मरियम ज़ाल मुनवर अली, सलीमत ज़ाल वकार अली, 30 सालनि जो मुनवर पुट लाल बख्श, 15 सालनि जो ज़मान पुट लाल बख्श, 10 सालनि जी न्याणी राणी धी लाल बख्श समेत औरतुनि, मर्दनि, ॿारनि समेत 9 घर भातियुनि पोरियत मज़दूरनि खे बाज़ियाब कराए सामारो थाणे ते आंदो आहे। हुन मौक़े ते दरख़्वास्त गुज़ार महबूब अली ऐं बाज़ाब करायल पोरियत महदिया आॾो दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त 1 साल खां मथो अरसे थी वियो आहे ज़मींदार मोहम्मद परियल भुरगड़ी वटि संदसि ज़रई ज़मीन ते पोरियो मज़दूरी कई। ज़मींदार असांजे पोरे मज़दूरी जो हिसाब किताब न कयो ऐं ज़मीनी मज़दूरी जी समूरी बचत बि खाई वियो। असांखे न ॾिनाई, खाधे पीते ऐं बीमारी ख़ुशी गमी में कुझु बि असांखे कोन ॾिनाई। असां ग़रीबनि जे पोरे जो समूरो उजूरो हड़प करे वियो, वाड़े जबरी पोरियो वठंदो रहियो, लखें रुपया मज़दूरी न ॾिनी। अहिड़ी दरख़्वास्त अदालत में ॾिनी आहे। जंहिं वक़्तु ज़मींदार असां ग़रीबनि जूं बकरियूं रिढूं पिणु काए वियो। असां ग़रीबनि सां ज़मींदार ज़ुल्म ऐं ॾाढ कयो आहे। असांखे पोरे जे लखें रुपया बचत ऐं चुपायो माल वापसि ॾियारे इंसाफ़ करे तोहफ़त ॾिनो वञे। ॿिए तरफ़ सामारो पुलिस मूजिबि बाज़ाब करायल पोरतनि खे अॼु डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जी अदालत में पेश कयो वेंदो।